सांगड़ वेझो शाहपुर चाकर में उस्ताद ते सरेआम विछाणे तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ शटर डाउन हड़ताल। उस्ताद ते तशद्दुद जे वाक़े ख़िलाफ़ शहरियुनि वापारियुनि सियासी समाजी ऐं उस्तादनि एहतिजाजी रैली कढी। प्रेस क्लब ऐं थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। ऐं हिकु ॾींहुं अॻु सरेआम दुकान ते वेठल उस्तादनि जी तंज़ीम जे अॻवान शाहिद सुमर ते लठीन ऐं कुहाड़ियुनि सां तशद्दुद करण जी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई। वीडियो में वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो त जवाबदार सरेआम उस्तादनि ते विछाणो तशद्दुद करे रहिया आहिनि ऐं उतां जा शहरी उस्तादनि जी रड़ियूं कंदे ॿुधाए रहिया आहिनि त होॾां एहतिजाज कंदड़नि चयो त वाक़े जो केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो, जेका पुलिस जी नाअहली आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।